ख़बर शामिल कंदा आहियूं। ॾहरकी शहर में नौजवान शेख इतिहाद ज़िले घोटकी तरफ़ां शेख इतिहाद जे अब्दुल वाजिद शेख जी मेज़बानी ऐं ज़िले सदर एजाज़ हैदर शेख जी अॻुवाणी में इजलास थियो। इजलास में शेख बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ज़िले पंजनि ई तालुक़नि जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते घोटकी ज़िले में शेख बिरादरी खे तुर्कियाती स्कीमनि में नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ भरपूर एहतजाज करण ऐं हर तालुक़े में इतिहाद प्रोग्राम रखण जो बि फ़ैसिलो कयो वियो। इजलास में उहो बि तइ कयो वियो त 5 रुकनी टीम शेख बिरादरी जे समूरनि ॻोठनि में वञी सुॼागी मुहिम हलाई वेंदी ऐं बल्दियाती इलेक्शन में हर वार्ड ते पंहिंजो उम्मीदवार बीहारियो वेंदो। आख़िर में एजाज़ हैदर शेख, अब्दुल वाजिद शेख, मेहताब अहमद शेख, अब्दुल वाजिद शेख, ज़ुल्फ़कार अहमद शेख, शाहिद अली शेख, नजमुद्दीन शेख ऐं ॿिनि अॻुवाणनि चयो त हाणे शेख क़ौम खे केरु लावारिस न सम्झे। असां पंहिंजी बिरादरी जी मालिकी करण लाइ मौजूदु आहियूं ऐं शेख बिरादरी जो ॾुखु सुखु असांजो ॾुखु सुखु आहे। ज़िले घोटकी में किथे बि कंहिंखे बि शेख खे तकलीफ़ पहुती त पंहिंजी तकलीफ़ सम्झी जल्द खां जल्द हल करण जी कोशिशि कंदासीं।